आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बियोड़िया ई मंगा। ॾिसंदड़नि प्री प्यारनि सभिनी सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो, हमेशह जीअं के सुठे फ़नकार सां तव्हां सां गॾु हूंदा आहियूं ऐं अॼु असां सां गॾु जेके शख़्सियत फ़नकार मौजूदु आहिनि उहे सिंध जा तमामु वॾा नाले वारा फ़नकार ऐं हर दिलि अज़ीज़ फ़नकार आहिनि। मोहतरम मंज़ूर सखराणी साहिब जन साईं जन खां इंटरव्यू आगाज़ कयूं था। नाज़रीन इहो पुछा करणु चाहींदी त अव्हां जो हींअर को नओं एल्बम को अचण वारो आहे साईं? बिल्कुलु साईं, एल्बम अचनि पिया ऐं हिकिड़े एल्बम त इंशाल्लाह अनक़रीब अचण वारो आहे जो प्रोड्यूसर साहिबु असां सां गॾु वेठो आहे, शायदि राहुजो साहिबु, ऐं ॿिया बि एल्बम इंशाल्लाह अचनि पिया, बिल्कुलु ईंदा इंशाल्लाह। तव्हांजो कलाम ॾाढो मशहूरु आहे, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि न आहियां। अगरि असांजे नाज़रीन खे थोरो गुनगुनाए ॿुधाईंदा त वॾी महिरबानी थींदी। अस्सलाम वालेकुम मोज़िज़ सामीन, तव्हांजे बेहद इसरार ते तव्हांजी ख़िदमत में मुंहिंजा उहे गीत चंद झलकियुनि जो मां तव्हांजी ख़िदमत में पेश थो कयां, जिन खे तव्हां ॿुधी सुठी मोट ॾिनी, उन लाइ स्पेशल थैंक्स। गीत आहे अब्दुल गफ़ार तबस्सुम जो। हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां, तुंहिंजे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां। हा मां तुंहिंजे बिना तोसां जॾहिं मिलां तोखे ॾाढो वणां, पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियो पियो ठाहियां। हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां, हा मां तुंहिंजे बिना। माशाअल्लाह। नाज़रीन, असां सां गॾु SR जो प्रोड्यूसर शाहिद राहुजो साहिब बि मौजूदु आहिनि ऐं हुन सां गॾु असांजो सुठो लाड़काणे जो सिंगर मंज़ूर शहज़ाद साहिब बि मौजूदु आहिनि। असीं पंहिंजे महिमान फ़नकार सां गुफ़्तगू पंहिंजो आगाज़ कयूं पिया। अहिड़ा साईं, काफ़ी सारा गीत जेके आहिनि तव्हांजा जेके दुनिया में ॾाढा ऐं ख़ासि करे दुबई सऊदी अक्सर तव्हांखे ॿुधंदा आहिनि, गुनगुनाईंदा आहिनि, त उन्हनि सऊदी अरब ऐं जेके दुबई में रहंदा उन्हनि पहिरीं प्यारनि तव्हांजे सिक वारनि ॾिसंदड़नि खे कहिड़ो मैसेज पिया ॾियो? साईं, मैसेज त हाणे असीं उन्हनि खे इहो ई चवंदासीं त पंहिंजे माण्हुनि खे पंहिंजे धरतीअ खे यादि ज़रूरु कंदा हूंदा, पर उन सां पंहिंजे निभाउ ऐं पंहिंजी वफ़ादारी जो सबूत ॾींदे पंहिंजे धरतीअ जी परखो रलनि, पंहिंजे माण्हुनि जी पंहिंजनि जी ॿेरो न पंहिंजनि, ऐं असां उन्हनि खे दुआ ई ॾेई सघूं था जिथे बि हुजनि, ख़ुशि वसनि। महिरबानी सर। तव्हांजो गीत हुयो त हर कम कार में ॿ चारि मजबूरियूं। त असांजे प्री प्यारनि जेके सऊदी खां रहनि था या दुबई में रहनि था ॾिसनि था तव्हांखे, उन्हनि जे लाइ इहो गीत ख़ासि फरमाइश हुई, अगरि उहो गुनगुनाए ॿुधाईंदा त महिरबानी थींदी। हा जी जी, उस्ताद बुखारी जो ख़ूबसूरत सॉन्ग आहे जेको अल्हम्दुलिल्लाह सुठो एप्रिशिएट कयो ॿुधंदड़नि। हर कम कार में ॿ चारि मजबूरियूं, हर कम कार में ॿ चारि मजबूरियूं, हिकिड़े प्यार में हज़ार मजबूरियूं, हिकिड़े प्यार में हज़ार मजबूरियूं। सोह सजण तुझी सच सच सच, सच त बीठो नारो मारे नच, बोल बोलाए बार मजबूरियूं, बोल बोलाए बार मजबूरियूं, हिकिड़े प्यार में हज़ार मजबूरियूं, हिकिड़े प्यार में हज़ार मजबूरियूं। माशाअल्लाह। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।